नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। पीटीआई जे सरबराह इमरान ख़ान एक दफ़ो ॿीहर लॉन्ग मार्च जो ऐलान किया है, पर लॉन्ग मार्च खां अॻु में वज़ीराबाद ते जेको कातलाणो हमलो थियो इमरान ख़ान मथां, उन जी FIR जेका है वो रियासत यानी हुकूमत पंजाब तरफ़ां दाख़िल कई वई है। ऐं इन FIR खां पोइ पंजाब के चीफ मिनिस्टर परवेज़ इलाही ऐं पीटीआई क़यादत विच में इख्तलाफ शुरू थी विया आहिनि। राणा सनाउल्ला जो घरू वफ़ाक़ी वज़ीर है, उनजो चवणु आहे त इमरान ख़ान हिकिड़ी FIR न कटराए सघियो ऐं इनकलाब जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। ॾिसजे इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च है, उन लॉन्ग मार्च जो ईंदड़ वक़्त में नतीजो कहिड़ो निकिरे थो। नवंबर जे हलंदड़ महीने में अहम मुक़ररी भी थियणी आहे ऐं पाकिस्तान जी जेको पॉलिटिकल सिनेरियो है उनके उन अहम मुक़ररी सां ॻंढियो पियो वञे। उन अहम मुक़ररी जा ईंदड़ सियासत ते नतीजा कहिड़ा निकिरंदा। ऐं उनखां सवाइ मुस्लिम लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ जेको हिन वक़्तु लंडन में मौजूदु आहे, उन जी वतन वापसी जा केतिरा इम्कान आहिनि। पाण इन अहम इशू ते भी अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन किया है सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार इज़हार सुमरो साहब। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन किया है सिंध के वॾे वज़ीर जे स्पेशल असिस्टेंट वीर जी कोहली साहब। शुरू कयूं था इज़हार सुमरे साहब का। इज़हार साहब, सियासत में ख़ास तौर ते जेको वज़ीराबाद में इमरान ख़ान के मथां कातलाणो हमलो थियो, उन जी FIR जो हिकिड़ो वॾो इशू हुयो ऐं उहो रियासत के तरफ़ां यानी पंजाब जी गवर्नमेंट तरफ़ां वो दाख़िल किया वियो आहे, उन जी मुद्दत में दाख़िल किया वियो आहे। उन FIR जे दाख़िल न थियण खां पोइ जीअं इमरान ख़ान जेके नाला वरिता हुआ, उनखां पोइ चीफ मिनिस्टर परवेज़ इलाही ऐं पीटीआई जी क़यादत विच में इख्तलाफ जेके आहिनि उन जूं ॻाल्हियूं भी साम्हूं अची रहियूं आहिनि। कीअं ॾिसो था ईंदड़ वक़्त में इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च है, उन जो नतीजो तव्हांखे कीअं ॾिसण में अचे पियो? इमरान ख़ान जो जेको ही लॉन्ग मार्च है इहो बुनियादी तौर ॿिनि नुक़्तनि ते ॿधल आहे। हिकिड़ो उन जे ज़ात सां जुड़ियल उहो ज़िद आहे त इलेक्शनूं थियनि ऐं उहे पंहिंजे मुक़ररु वक़्त खां अॻु में थियनि। पहिरीं तव्हां ॿुधो हूंदो त उहो चवंदो त बसि हिकिड़ो ॾींहुं बि हिननि खे न हलणु ॾींदासीं, पर हाणे उहो चए थो त भले मार्च अप्रैल में भी फेस सेविंग लाइ अगस्त में न करायो, सेप्टेंबर में न करायो, मार्च अप्रैल में ही कराए छॾियो, पर मुंहिंजी ॻाल्हि मञो ऐं मुंहिंजो ज़िद पूरो कयो। हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿियो जेको इमरान ख़ान जो मामिलो आहे न सॼे मार्च सां जुड़ियल, उहो आहे हुनजी हिकिड़ी कमिटमेंट, ऐं उहो तव्हां सम्झो था त उहा कमिटमेंट हुनजी कंहिंसां आहे। हाणे हिननि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे पाण जेकॾहिं ॾिसूं त उन्हनि जे लाइ इमरान ख़ान वटि हाणे खेॾण जे लाइ न घणा कार्ड आहिनि, न ई वरी घणो वक़्तु आहे। ॾिसजे त ईंदड़ ॾींहंनि में हू पंहिंजी फ्रस्ट्रेशन जो इज़हार ॿिए कहिड़े तरीक़े सां थो करे। इमरान ख़ान ते जेको हमलो थियो उनजी सॼे मुल्क मज़म्मत कई, पर पोइ तव्हां ॾिठो शकील साहब त ॿिनि अढाई कलाकनि जे अंदरि उन मज़म्मत खां पोइ जेको इमरान ख़ान जो पंहिंजो रद्दमल ऐं उनजे पार्टी जो रद्दमल उहो हैरान कंदड़ हुयो। जिन माण्हुनि मज़म्मत कई उन्हनि खे इन्हनि घटि वधि ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो ऐं अल्टीमेटली उन्हनि अहिड़ा मुतालबा रखिया जेके कंहिं बि सूरत में फौरी तौर क़ाबिल क़बूल न हुआ। इहा ॻाल्हि मां नथो करियां। कल्ह CNN सां ॻाल्हाईंदे जॾहिं इमरान ख़ान पाण उनखां पुछियो वियो त तव्हां ॿुधायो त कहिड़ा तव्हां वटि रीज़न्स आहिनि त वज़ीर आज़म हिन में मुलविस आहे या हिकिड़े हसास इदारे जो सीनियर ऑफिसर मुलविस आहे या इंटीरियर मिनिस्टर राणा सनाउल्ला मुलविस आहे, त इमरान ख़ान वटि कंक्रीट एविडेंस हिकिड़ो बि कोन्हे। माना हिकिड़ो जेको कथारसिस हुन वटि हूंदो आहे उहो बयानु कंदो रहियो ऐं हिकु दफ़ो न CNN जे उन एंकर हुन खां 3 दफ़ा उहो सवाल कयो। त ज़ाहिर आहे त इमरान वटि उनजो बि सवाइ उन टिपिकल प्रोपेगेंडा जे ॿियो को बि जवाज़ न आहे। हाणे अचूं था त हीउ जेको सॼो कुझु इमरान ख़ान करे पियो, मां हिन फोरम ते लगातार चवंदो रहियो आहियां ऐं हाणे तव्हां भले इहो लिखी रखो त इमरान ख़ान जो इहो जेको बि गोड़ ऐं शोर आहे, जेको आउं सम्झां थो गैर जमहूरी आहे, इन करे न त का साम्हूं धुर वॾी का जमहूरियत जी अफ़लातून आहे। इन करे तो प्रिंसिपल्स जेके हिकिड़ा सेट थियल आहिनि जमहूरियत जा, उन मुताबिक़ नो कॉन्फिडेंस जमहूरियत जो हिसो आहे ऐं उन खां पोइ जेका हुकूमत अचे थी उनखे पंहिंजो मुद्दो पूरो करिणो आहे ऐं हुकूमत खे स्ट्रीट पावर जे ज़रिए न हटाए सघिजे थो, न असेंबलियुनि खे टोड़े सघिजे थो। इहे हिकिड़ा कानूनी मामला आहिनि। मिसाल सुप्रीम कोर्ट में बि अगरि इमरान ख़ान वञे ऐं चए त मां मार्च ऐं मुज़ाहिरे जे बुनियाद ते हिन असेंबली खे टोड़ण थो चाहियां, हिन हुकूमत खे ख़तमु थो करणु चाहियां, त सुप्रीम कोर्ट बि हिनजी इहा ॻाल्हि न मञे थी। देयरफॉर हिन जी जेका ही सॼी ज़िद ऐं उन अना वारी ॻाल्हि आहे, इहा मुंहिंजी ॻाल्हि इहा लिखी रखो त 1 डिसंबर ते इन जो इहो टोन ऐं लहजो बदिलियल अव्हांखे नज़र ईंदो।
इन दौरान हू हिकिड़ी ॻाल्हि करे सघे थो, उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो अफ़रा तफ़री पंहिंजी मिनिमम हाई ते वञी सघे थी। अच्छा, इन में वरी हिकिड़ो ॿियो पहलू बि अथव। हिकिड़ा वरी माशाल्लाह असांजा बि जेके दोस्त तज़िया निगार आहिनि टीवी चैनल्स ते मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ते वेहनि था, उन्हनि जूं बि वरी हिकिड़ियूं मज़ेदार ख़बरूं आहिनि। मिसाल, हिकदमि चवनि था मार्शल लॉ लॻी वेंदी, हिकदमि चवनि था त जमहूरियत जी बिसात वेड़जी वेंदी ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। आउं नथो सम्झां त इमरान ख़ान वॾी ताक़त आहे जो हू जमहूरियत खे वेड़े छॾे ऐं मार्शल लॉ लॻाए छॾे। छाकाणि त इमरान ख़ान इन जो मां छो थो चवां ईअं, इन करे चवां थो जो इमरान ख़ान पंहिंजे सूबे पंहिंजी सूबे जी हुकूमत जे हूंदे FIR कोन कराए सघियो आहे। जेको माण्हू FIR न कराए सघियो आहे त हू मार्शल लॉ कीअं हणाईंदो ऐं जमहूरियत जी जेका आहे जो निज़ाम खे कीअं वेड़ाईंदो, हू सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करे सघे थो, उहो इहो आहे त अनस्टेबिलिटी खे कंटिन्यू करे ऐं प्रेशर रखे। हाणे अचूं था त इमरान ख़ान, माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ो सुवालु आहे, काफ़ी माण्हुनि जे ज़हन में आहे त इमरान ख़ान वटि इहा कहिड़ी ताक़त आहे, कहिड़ी सघ ऐं पुठ ऐं सपोर्ट आहे जंहिंजे करे उहो सॼो कुझु करे पियो। छाकाणि त हाणे हिकिड़ो नओं डिस्कोर्स बि थिए पियो न, उनजो बि ज़िक्र थियणु खपे। ऐं हिन मुल्क में पहिरियों दफ़ो का अहिड़ी तहरीक हली आहे जंहिंमें सिंध ख़ामोश आहे, जंहिंमें समहाउ बलूचिस्तान बि ख़ामोश आहे। हीअ हिकिड़ी अहिड़ी तहरीक आहे जंहिंमें पंजाब ख़ामोश न आहे, पंजाब प्रोएक्टिव आहे, KPK प्रोएक्टिव आहे, पर अगेन सभ खां वधीक प्रोएक्टिव पंजाब आहे। इन में इमरान ख़ान जी सघ उन्हनि फोरम्स वटां ई अचे पई, उन्हनि इदारनि वटां ई अचे पई जिन ते हू तनक़ीद थो करे। इमरान ख़ान जो इहो ई मॉडस ऑपरेंडी आहे, हू जिन ते तनक़ीद कंदो आहे वरी उन्हनि सां ॻाल्हियूं बि कंदो आहे, लिख छुप में मुलाक़ातूं बि कंदो आहे, ख़त बि लिखंदो आहे, मदद बि घुरंदो आहे, कोर्टुनि खे मेणा बि ॾींदो आहे, वरी कोर्टुनि खे चवंदो आहे मूंखे सपोर्ट बि कयो। अहिड़े ई तरीक़े सां असेंबलियुनि जे ख़िलाफ़ बि हूंदो आहे, वरी ज़मनी इलेक्शनूं बि विढ़ंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट जे लाइ छा छा हुन न चयो आहे उहो पाण दोहिराइण जी ज़रूरत न आहे। वरी एस्टेब्लिशमेंट सां, आर्मी वी, चीफ सां, ॿियनि सां वीर मुलाक़ात। वीर जी साहब जो ओपिनियन शामिल कयूं था ऐं बहस खे अॻिते वधायूं था। वीर जी साहब, तव्हां हिन सॼे पॉलिटिकल जेको हले पियो लॉन्ग मार्च जी शिकिल में इमरान ख़ान जी हवाले सां जेका सियासत आहे, तव्हां सम्झो था त उनजो सपोर्ट बेस अञा मौजूदु आहे जितां पहिरें उनखे मैनेज कयो वियो, छाकाणि त हिकिड़ो दफ़ो लॉन्ग मार्च ख़तमु थियो, ॿीहर लॉन्ग मार्च जी कॉल ॾिनी वई आहे ऐं उनखां बाद में FIR जो मामिलो इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। पंजाब जे अंदरि चीफ मिनिस्टर परवेज़ इलाही जेको आहे उहो जॾहिं FIR न कटी आहे त हाणे परवेज़ इलाही ऐं PTI क़यादत में इख़्तिलाफ़ बि ॿुधण में अचनि था पिया। तव्हां हिन खे सिनेरियो खे कीअं ॾिसो था, ईंदड़ वक़्त में छा थियणु वञे पियो? महिरबानी शकील साईं। इज़हार सुमरो साहब असांजो प्यारो दोस्त आहे, ॾाढो सीनियर सहाफ़ी आहे, उहो ॾाढी गहरी नज़र रखे थो सियासत ते। उन समूरनि ॻाल्हियुनि सां एग्री थींदे सिर्फ़ु ऐड कंदुसि त ॾिसो, हिन खां पहिरीं तहरीकूं हलंदियूं रहियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं, पर हिन खां पहिरीं जेके तहरीकूं जंहिं पार्टीअ तरफ़ां हलियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहे हलियूं आहिनि त भई जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन जो सियासत में नो रोल न हुजणु खपे। ही पाकिस्तान जी तारीख़ में वाहिद इहा तहरीक थी हले जंहिंमें चवनि था त एस्टेब्लिशमेंट जो रोल हुजे ऐं उनखे चवनि था मजबूर कंदासीं त हू अचनि ऐं जेको आहे सो असांखे इक़्तिदार ते विहारीनि। हिकिड़ी शइ आहे। ॿी शइ इहा आहे त ॾिसो, इहो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो पियो थिए त पंजाब, हींअर अॼु इजलास थियो आहे थोरी देरि पहिरीं, तव्हांजे नॉलेज में हूंदो त पंजाब कैबिनेट जो या पंजाब गवर्नमेंट जो हिकिड़ो इजलास थियो आहे जंहिंमें IG खे हिन करे कोन घुरायो वियो जो IG खे हिननि खे लॻे थो त IG असांजो असां सां सही न पियो हले या छा, पर जेको कुझु आहे उन सां जेके उनजो अंदरूनी तौर ते जेके कंट्रोवर्सीज़ आहिनि त उनखे IG खे कोन घुरायो वियो। CCPO लाहौर जंहिंखे वफ़ाक़ी गवर्नमेंट चयो, ख़त लिखी उनखे चयो त भई तव्हांखे हुतां खां ट्रांसफर था कयूं इन करे त तव्हां गवर्नर हाउस ते अटैक थियो आहे, माण्हू गवर्नर हाउस जे पंजाब जे गेट ते चढ़ी करे उते PTI जा झंडा लहराया अथनि, उनजे गेट ते बाहि ॾिनी आहे ऐं उते पुलिस सॼी जेका असां लाहौर जी पुलिस ख़ामोश तमाशई बणियल हुई ऐं तव्हां गवर्नर हाउस ते अटैक करायो, उनजे मथां तव्हां PTI जा झंडा लहराया आहिनि ऐं उन ते को बि एक्शन तव्हां कोन करे सघिया आहियो, त गवर्नमेंट जी रिट किथे आहे? इन करे तव्हांखे असां सस्पेंड था करियूं या तव्हां ट्रांसफर था करियूं। ऐं उहो वरी वियो हाई कोर्ट में। अॼु हाई कोर्ट उनखे चयो त तव्हांजी जेका दरख़्वास्त आहे उहा ॿुधण जोगी आहे कोन, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे इख़्तियार आहे त तव्हांखे हुतां खां ट्रांसफर करे सघनि था। उन खां पोइ अॼु जेका इजलास, अहम इजलास थियो आहे वज़ीर आला पंजाब जी सरबराही में सदारत में, उन में IG पंजाब खे कोन घुरायो वियो आहे, CCPO पंजाब खे उते विहारियो वियो आहे ऐं उन में फ़ैसिलो इहो थियो आहे त 15,000 पुलिस जा जवान, पंजाब पुलिस जा
15,000 जवान सुभाणे खां जेका लॉन्ग मार्च हुन में गॾु हूंदा, केॾा वेंदा? वफ़ाक़ ते माना हमलेआवर थींदा। त हीअ अजीब क़िस्म जो हिकिड़ो सिचुएशन पैदा करे छॾी आहे सियासी पाकिस्तानी जी तारीख़ में। ऐं सम्झां त असां हमेशह जमहूरियत पसंदि रहिया आहियूं। असां जमहूरियत खां हटी करे असां का बि अहिड़े क़िस्म जी डिमांड या कॾहिं कोन कई आहे। पर आउं सम्झां थो हीअ जेका सॼी तहरीक आहे या सॼी लॉन्ग मार्च आहे, इहो आहे ई गैर जमहूरी, डिमांड ई गैर जमहूरी आहे, जंहिंजो बुनियादी गैर जमहूरी हुजे वीर जी साहब, ऐं इहो फ़ैसिलो डिमांड इहो कंदा हुजनि। जी तव्हां चयो त लॉन्ग मार्च में CCPO लाहौर खे घुरायो वियो आहे। जेकॾहिं इहो इंतशार वधे थो, जंहिंजो गवर्नर पंजाब बि इशारो ॾिनो आहे, जेकॾहिं इंतशार वधियो त गवर्नर राज जो आइनी ऑप्शन मौजूदु आहे, तव्हां सम्झो था त इन सूरत में पंजाब जे अंदरि गवर्नर राज जो जेको आहे उहो लागू थी सघे थो? ॾिसो, वफ़ाक़ जेका आहे उहा कंहिं बि सूरत में पंहिंजी रिट खे वञाइण न ॾींदी। पंहिंजी रिट खे क़ाइमु करण जे लाइ हुन वटि 2 टे ऑप्शन आहिनि। हिकिड़ो इहो आहे त गवर्नर राज लॻाए सघनि था, ॿियो इहो आहे त आइनी असां वटि 245 छा उहो आर्टिकल मौजूदु आहे, जंहिंमें उहो जेको आहे सो पाकिस्तान आर्मी खे तलब करे सघनि था सिक्योरिटी मामले जे लाइ। वफ़ाक़ वटि या गवर्नमेंट वटि इलाही सारा ऑप्शन मौजूदु आहिनि। ऐं जॾहिं तव्हां गैर जमहूरी ॾिसो, डिमांड छा आहे? अच्छा, चवे थो त भई सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच कमीशन ठहे थी, उन में तव्हांखे एतिराज़ कहिड़ो आहे? एतिराज़ आहे त तव्हां सुप्रीम कोर्ट ते जेको आहे सो असरअंदाज़ थी सघो था। भई सुप्रीम कोर्ट ते केरु असरअंदाज़? सुप्रीम कोर्ट ते असांजे जेके पॉपुलर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा लीडर जेके आहिनि उनखे फांसी चाढ़े छॾियो आहे। त माना उहो असरअंदाज़ कीअं थिया? हिन खां पहिरीं यूसुफ गिलानी असांजो उनखे नाहिल करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ते को वज़ीर आज़म कीअं नाहिल? छा तव्हां वज़ीर आज़म हुया? 3.5 साल तव्हां वज़ीर आज़म हुआ। छा उन वक़्तु सॼे पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जा हादसा कोन थिया? छा माण्हुनि ते अटैक कोन थिया? छा जेके असांखे हज़ारा जो वाक़ियो विसरे थो, जेके माण्हू डेड बॉडी रखी लाइ केतिरा ॾींहं एहतजाज पे कयो ऐं उन्हनि मुतालबो कयो त वज़ीर आज़म अचे, तव्हां कोन विया? अहिड़े क़िस्म जा इलाही सारा इंसिडेंट। छा तव्हां ते उन में ज़िम्मेवारी तव्हां वरिती? छा तव्हां उनजी इन्वेस्टिगेशन लाइ तव्हां रिज़ाइन कयो या उन FIR में तव्हांखे नॉमिनेट कयो वियो? इहो मुमकिन न आहे न। ॾिसो, ज़िम्मेवार केरु हूंदो आहे? मिसाल वज़ीराबाद में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे त सभिनी खां पहिरियों तव्हांजो कंसर्न जेको SHO आहे उहो ज़िम्मेवार आहे, उनखां पोइ तव्हांजो DSP ज़िम्मेवार आहे, उनखां पोइ DPO या SSP ज़िम्मेवार आहे, उनखां पोइ तव्हांजो जेको आहे सो DIG ज़िम्मेवार आहे, उनखां पोइ IG ज़िम्मेवार आहे, पोइ वज़ीर आला ज़िम्मेवार आहे। तव्हां चओ त न, उन FIR कचो ऐं नॉमिनेट करियो वज़ीर आज़म पाकिस्तान खे। त इहे समूरियूं अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि जेके गैर क़ानूनी, गैर आइनी, गैर मंतकी, जेको मंतक न आहे त भई हिकिड़ो हमलो थियो हुन में तव्हां वज़ीर आज़म खे नामज़द था करियो। ऐं उहो कल्ह जेको हींअर 2000 जेको राब्तो कयो, ज़िक्र कयो त हाणे जेको इंटरनेशनल लेवल जी हिकिड़ो चैनल आहे हिकिड़ो अमेरिकन CNN, तो उन ते इंटरव्यू ते बार बार पुछे पियो त भई तव्हां एॾो सारो हाई प्रोफाइल माण्हुनि जा नाला वठो था, इंटेलिजेंस जे सरबराह जा नाला वठो था, तव्हां वटि को सबूत आहे? त हू चए थो न बैकग्राउंड तव्हांखे ॿुधायो। भई बैकग्राउंड जी असांखे ख़बर आहे, तव्हां ॿुधायो त को सबूत आहे? किथे सबूत कोन्हे। पर खाम खा जो हिकिड़े क़िस्म जो इंतशार पैदा करणु ऐं गैर जमहूरी अमल पैदा करणु। आउं सम्झां थो त हाणे हिन वक़्तु जेको आहे उहो वफ़ाक़ खे फुल इहो इख्तियार ॾेई सघिजे थो। माना असां सभिनी जे तरफ़ां, माना सॼे पाकिस्तान जे तरफ़ां, पाकिस्तानी शहरियुनि जे तरफ़ां, 22 करोड़ माण्हुनि जे तरफ़ां इहो इख्तियार ॾेई सघिजे थो त तव्हां जेके बि ऑप्शन आहिनि उहे वठो, पर हिन फितने खे फौरी तौर ते ख़तमु कयो। जी इज़हार साहब, गवर्नर राज जेकॾहिं आइनी ऑप्शन इस्तेमालु कंदे जेको वफ़ाक़ खे आइनी अख़्तियार आहे, जेकॾहिं पंजाब में गवर्नर राज लागू कयो वञे थो, तव्हां सम्झो था त उन सूरत में जेको इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च आहे या हीउ जेको हलंदड़ क्राइसिस आहे उहो सेटल थी सघे थो, या तव्हां सम्झो था के ॿिया ऑप्शन आहिनि, या ईअं ई सियासी अमल जे ज़रिए जेकॾहिं इमरान ख़ान आहे उहो आहिस्ते आहिस्ते उनजी जेका फॉलोइंग आहे उहो घटिजी वेंदी ऐं उहो पाण मुरादो जेको आहे उहो मंज़र तां ग़ाइब थी वेंदो? ॾिसो, कॾहिं पाण उबती काउंट कयूं, गिनती जंहिंखे चवंदा आहिनि, त मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हांखे? जी जी। हा, त उल्टी गिनती अगरि कयूं त ॾींहं त बचा आहिनि मुश्किल सां वञी के 21, जंहिंखां पोइ जंहिं दौरान इहो वॾो फ़ैसिलो बि थी वेंदो, जंहिंजे करे हीउ सॼो घोड़ मचायो वेठो आहे। ऐं उनजे लाइ मां नथो सम्झां त इहा सियासी ॾाहप थींदी जो गवर्नर राज असांजो वीर जी ज़रे घटि उनजी हिमायत वेठो आहे गवर्नर राज जी, पर आउं सम्झां थो त इहो हिकिड़ी नॉन डेमोक्रेटिक प्रैक्टिस आहे। ऐं पीपुल्स पार्टी हिकिड़े दौर में, इमरान ख़ान जे दौर में मूंखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान चवंदो त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे त पीपुल्स पार्टी उन ते सख़्तु रद्दमल ॾेखारींदी हुई। तंहिं करे इहो डबल स्टैंडर्ड बि न हुजणु खपे ऐं गवर्नर राज लागू करण जी ज़रूरत बि न आहे। जेकॾहिं हिन विच में चौधरी परवेज़ इलाही पाण थो हथ मथे करे त पोइ त उते पंजाब में हुकूमत ई चेंज थी वेंदी।
तंहिंजे करे गवर्नर राज जो मरल नथो सम्झा त ईंदो, इहो इमरान खान खे वरी ड्रेजारीनि था या प्रेशर टैक्टिस था इस्तेमालु कनि। अहम मामिलो आहे वरी गिरी अपॉइंटमेंट जो, ऐं इमरान खान पूरी कोशिश इहा करे थो त इन दौरान हू जेतिरी बि इंतिशार वारी सूरताल पैदा करे सघे उहा मैक्सिमम करे। ॿिए पासे ॾांहुं हुकूमत जेका आहे उनजो हिकिड़ो वॾो फेल्योर आहे, जेका पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी इतादी हुकूमत आहे। उहो फेल्योर इहो आहे त उहो अल्टरनेट नैरेटिव पंहिंजो न ठाहे सघिया आहिनि इमरान खान जे साम्हूं। इहो ई हुननि जो सभ खां वॾो बहरान आहे, ऐं उन जे लाइ हुननि खे कई मौक़ा बि मिलिया आहिनि, कई मामला बि थिया आहिनि, पर हुननि उहो अल्टरनेट नैरेटिव न आंदो आहे। साॻी रीति हुननि जूं कई अहिड़ियूं अवाम दुश्मन पॉलिसियूं आहिनि जंहिंजे करे माण्हू बि हुननि मां बेज़ार आहिनि। तंहिंजे करे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो नाज़रीन, हिते हिकु नंढे कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते हिन बहस खे अॻिते वधायूं था। नंढड़ो कमर्शियल ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन जी। इज़हार साहब, तव्हां पंजाब जे अंदरि जेको गवर्नर राज जो आइनी ऑप्शन आहे, तव्हां सम्झो था त कोलिशन गवर्नमेंट जेकॾहिं उन आइनी ऑप्शन खे इस्तेमालु करे थी पई त उहो जेको जमहूरियत आहे उन जमहूरियत जे लाइ केतिरी क़दुरु उहो फ़ाइदेमंद थींदो? ॾिसो, गवर्नर राज हिकिड़ो गैर जमहूरी अमल आहे मुंहिंजी नज़र में। हिकिड़ो ज़ोरी ज़बरदस्ती वफ़ाक़ जे ताक़त जे इज़हार जो हिकिड़ो रस्तो आहे जंहिंखे कंहिं बि तरह सां सपोर्ट न करणु खपे। ख़ुदि पीपुल्स पार्टी, मूंखे थोरी हैरानी थी मुंहिंजे भाउ वीर जी जॾहिं इहा ॻाल्हि कई त भले गवर्नर राज लॻे पंजाब में ऐं काफ़ी ख़ुशीअ जो इज़हार बि कनि, ऐं ख़ुदि ही सॼी इतादी हुकूमत धमकियूं बि ॾींदी वई ऐं ख़ुशीअ जो इज़हार बि करे पई। पर तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़े टाइम खान जी वफ़ाक़ में हुकूमत हुई ऐं सिंध पीपुल्स पार्टी जी हुकूमत जे ख़िलाफ़ गवर्नर राज जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त पीपुल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ पार्टियूं हुन ते तमामु घणो सख़्तु रद्दमल ॾेखारींदियूं हुयूं। गवर्नर राज कंहिं बि सूबे जे माण्हुनि जे मैंडेट जी नफ़ी आहे, उन करे उनखे जस्टिफाई नथो करे सघिजे। असुल मसइलो इन खां वधीक आहे, उहो मसइलो इहो आहे त वफ़ाक़ में वेठल इतादी हेॾी सारी ट्रक जेतिरी जेका आहे न, भरियल ट्रक जीअं हूंदी आहे माण्हुनि सां, उनजी हेॾी वॾी कैबिनेट आहे, 70-71 माण्हू आहिनि, ऐं जेके कैबिनेट में आहिनि, ऐं हेॾियूं सारियूं पार्टियूं आहिनि, मुल्क जूं लॻभॻि समूरियूं पार्टियूं हिन हुकूमत में आहिनि। उन जे बावजूदि उहे इमरान खान जे साम्हूं को इफेक्टिव नैरेटिव न ठाहे सघिया आहिनि, उन में उहे कामयाबु न थी सघिया आहिनि। ऐं ॿियो उन्हनि जूं जेके अवाम दुश्मन पॉलिसियूं आहिनि, मिसाल पेट्रोल जे अघ जे हवाले सां सॼी दुनिया में पेट्रोल जो अघु लथो पिए, ही वधाईंदा पिए विया। इन खां अलावा जहिड़े नमूने करंसी वधी आहे, महांगाई वधी आहे, ॿिया मसइला वधिया आहिनि, उन्हनि ॻाल्हियुनि इमरान खान जे हिकिड़े मफ़रूज़े ते ॿधल नैरेटिव खे जे फूकड़े में एॾी हवा भरे छॾी आहे। ऑफकोर्स इहा हवा निकिरण वारी आहे, पर इन दौरान हिननि पार्टियुनि हिन हुकूमत जी बि क्रेडिबिलिटी ते सवाल आहिनि। बिल्कुलु उहो सवाल जेको आहे असां खणी वीर जी कोहली जो ओपिनियन वठूं था। प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि असांखे स्काइप ते जॉइन कयो आहे, असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। जी वीर जी साहब, गवर्नर राज जो जेको आइनी ऑप्शन आहे उन जी आइनी ऑप्शन जी पीपुल्स पार्टी सदाई मुखालफ़त कंदी रही आहे। हाणे जेकॾहिं गवर्नर राज लागू करण जी सपोर्ट कई वञे थी पई त उन हवाले सां पीपुल्स पार्टी जो जेको असूली मौक़ुफ़ आहे ख़ुदि उन ते सवालिया निशान अची वेंदो। ऐं नंबर ॿी शइ जेका इज़हार साहब इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई त कोलिशन जेके बि पार्टनर्स आहिनि उहे अल्टरनेट नैरेटिव जेको आहे उहो बिल्ड न करे सघिया आहिनि। त अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं इलेक्शन थिए थी, उहा सेप्टेंबर में इलेक्शन थिए थी, त तव्हां कीअं था सम्झो त इमरान खान खे तव्हां डिफीट ॾेई? साईं, अर्ज़ु इहो आहे त ॾिसो, जेके आइनी मामला आहिनि न, उनखे तव्हां गैर जमहूरी नथा चई सघूं। इन करे जेको जंहिं कॉन्स्टिट्यूशन जे बुनियाद ते असांजे स्टेट जो स्ट्रक्चर बीठल आहे उहो हिकिड़ो आइन आहे, ऐं उहो आइन जे अंदरि जेके ऑप्शन्स मौजूदु आहिनि उन में को बि ऑप्शन जेको आहे उनखे गैर जमहूरी असां इन करे कोन चवंदासीं त उहो गैर आइनी जेको अमल हूंदो उनखे गैर जमहूरी चवंदासीं। हिकिड़ी शइ। ॿी शइ इहा त इहो मादरत सां असांजो दोस्त आहे प्यारो सीनियर आहे, हुनजो तमामु घणो एतिराम आहे, ऐं हुन सां पंहिंजो छा चवंदा आहिनि त इहो नथो चवां त हुनजी तुंहिंजी राय हुनजी असांजे अखियुनि ते। ॿियो ऑप्शन इहो आहे त ॾिसो, हिकिड़ो वक़्तु हुयो जो इमरान खान लाडलो हुयो ऐं उन्हनि इदारनि जो लाडलो हुयो,
त ओॾी महिल हिनखे हुकूमत जंहिं तरीक़े सां सॼो हाणे ख़बर आहे डिटेल में कोन थो वञा त ओॾी महिल हाणे ॾिसो हिन वक़्तु पंजाब गवर्नमेंट हुननि वटि आहे, ख़ैबर पख्तूनख्वा जी गवर्नमेंट हुननि वटि आहे, कश्मीर ऐं पंहिंजो गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत हुन वटि आहे। हाणे इहो माना इतफ़ाक़ आहे जो जंहिं तरीक़े सां हुनजी डिमांड आहे गैर आइनी ऐं गैर जमहूरी, ऐं ओॾी महिल वरी उन सेम टाइम ते हुकूमतूं बि हुनजे हथ में हुजनि त ज़ाहिर आहे ॿियूं इलाही सारियूं पार्टियूं सां गॾु आहिनि, जीअं साईं ज़िक्र कयो इज़ार सुमरे साहिबु। पर ॻाल्हि आहे त जॾहिं हुकूमतूं हुन वटि आहिनि त हाणे ॾिसो हुकूमत सॼी मशीनरी इस्तेमालु 15,000 जेको आहे सो पुलिस जवान, पंजाब पुलिस जा जवान पाण सां गॾु खणी रैली ते अॻिते वञे थो ऐं केॾांहुं थो वञे। हाणे वफ़ाक़ जेको आहे उन वटि 15,000 त सिपाही आहिनि ई कोन वफ़ाक़ में, त हाणे जेकॾहिं उहो 15,000 सिपाही हितां थो खणी वञे ऐं ओतिरा जेकॾहिं 15,000 या वधीक उन खां वधीक, छो त ख़ैबर पख्तूनख्वा हिते वरी परवेज़ इलाही आहिनि जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा में हुनजा इख़्तिलाफ़ बि कोन्हनि, त हाणे उतां खां सॼी सरकारी मशीनरी सॼी सरकारी पुलिस उतां खणी थो अचे त पोइ वफ़ाक़ वटि कहिड़ो ऑप्शन बचे थो? आइनी ऑप्शन बचे थो। आइनी ऑप्शन में तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं पंजाब में हिकिड़ो इशू थियो जंहिंखे ठीकु करण जे लाइ हफ़्ते या 10-15 ॾींहंनि जे लाइ उनखे गवर्नर राज लागू करणो पियो जेसीं मसइले खे हल करे, ऐं उनखां ओॾी महिल नवाज़ शरीफ़ या शहबाज शरीफ़ उते वज़ीर आला हुयो ऐं पीपल्स पार्टी जी वफ़ाक़े में हुकूमत हुई ऐं हुननि कोई 10-15 ॾींहंनि लाइ गवर्नर राज लागू करे हिकिड़ो इशू हो जंहिंखे हुनखे हल करणो पियो, हल कयो ऐं उनखां पोइ वञी उहो मसइले खे हल कयोसीं। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॾाढो था। इनाम साहब, अवां कीअं सूरत हाल खे ॾिसो था, ख़ासि तौर ते जॾहिं हाणे इमरान ख़ान ॿीहर लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे ऐं उनखां सवाइ FIR वारो जेको मामिलो आहे उहो इम्पॉर्टेंट आहे ऐं जंहिं तरीक़े सां इमरान ख़ान चाहे पियो FIR उहा रजिस्टर्ड न थी आहे ऐं घरू वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त जेको माण्हू FIR नथो कटराए सघे उहो इनक़लाब कीअं आणे सघंदो? छा चवंदो तव्हां पंजाब जी सूरत हाल, लॉन्ग मार्च ऐं वफ़ाक़ ऐं पंजाब KP के विच में जेको हलंदड़ इंतशार आहे? महिरबानी शकील। पहिरीं ॻाल्हि त आउं सम्झां थो जेको मामिलो FIR वारो आहे उन जी जेका कानूनी घुर्जूं आहिनि उन में ख़ुदि PTI इलाही वॾियूं कोताहियूं कयूं, जंहिंजो सभ खां पहिरियों जेको आहे उहो इहो आहे त जंहिं हद में जंहिं ज्यूरिसडिक्शन में जिते को बि इन क़िस्म जो वाक़ियो थींदो आहे, पोइ कंहिंजो कोई अटेम्प्ट ऑफ मर्डर हुजे या मर्डर हुजे या कंहिं ते फायर थिए ऐं उहो माण्हू उन ई हद जे मेडिको लीगल ऑफिसर जी रिपोर्ट खां पोइ उन जी FIR में उहे शयूं दाख़िल थींदियूं। त पहिरीं ॻाल्हि जेका कोताही थी उहा इहा थी त उते जंहिं वज़ीराबाद जे इलाइक़े में फायरिंग थी, इमरान ख़ान पाण खे उतां खणाए लाहौर हलियो वियो, जिते जेको आहे सो हुन ट्रीटमेंट पंहिंजे वरी निजी अस्पताल में कराई। हाणे इहा असां सभिनी खे ख़बर आहे त कोर्ट जे अंदरि बि मेडिको लीगल जेको हूंदो आहे, जेका सरकारी मेडिकल ऑफिसर हूंदो आहे, उन जी रिपोर्ट घुर्बल हूंदी आहे ऐं उन खां पोइ इमरान ख़ान खे त गोलियूं लॻियूं, केतिरियूं लॻियूं, छा थियो, पर जेको शख़्स उते क़तल थी वियो उन जो बि केस लुड़ी वियो, छाकाणि त उन जी बि मेडिको लीगल जेका रिपोर्ट थियणी उहा उते उन जे पोस्टमार्टम खां पोइ उहा थियणु घुरिजंदी, जेका बि न थी। उन खां पोइ जेका आम शइ हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त FIR जेका कटिबी आहे उहा बि ख़ुदि उन थाणे ते वञी करे कटिबी आहे, जेकॾहिं माण्हू पाण जेको जंहिं ते अटेम्प्ट थियो आहे उहो जेकॾहिं इन पोज़ीशन में आहे उहो वञी सघे थो त उहो पाण थाणे ते वेंदो, पर जेकॾहिं उहो थाणे ते पाण नथो वञी सघे ऐं उहो अस्पताल दाख़िल आहे त उहो बि जॾहिं पुलिस कस्टडी में हूंदो या पुलिस जे मेडिको लीगल टीम जे हवाले हूंदो त तॾहिं पुलिस ऑफिसर अची करे उनजो बयानु कलमबंद कंदो। उहे ॿई शयूं न थियूं। ॿिन्ही शयुनि जे न थियण खां पोइ जॾहिं तव्हां चओ था त असांजी पसंदि जी FIR जेका आहे जंहिंमें ही नाला नामज़द कया वञनि त उहो जेकॾहिं कोई बि पुलिस ऑफिसर उन्हनि नालनि खे कंहिं बि सबब जे करे दाख़िल नथो करे त उन जे लाइ वरी ॿियो रस्तो आहे त तव्हां कोर्ट सां रुजू कयो। तव्हां कोर्ट खे वञी करे दरख़्वास्त ॾींदो त मुंहिंजो हिन सबब जे करे हिननि माण्हुनि ते इहे चार्जिस आहिनि, उन ते केस दाख़िल कयो वञे ऐं पोइ उहा कोर्ट जेको डिसीजन वठे। इहे सभु पासा जेके थिया उन में सही तरीक़ेकार न हुजण जे करे आउं सम्झां थो त इन जो उहो पासो त इलाही कमज़ोर थी वियो। हाणे FIR जेका बि कटिबी जीअं बि कटिबी उहा तमामु कमज़ोर सूरत हाल में हूंदी। इन जा पहिरें ॾींहं ते इन तरीक़े सां जेकॾहिं रस्तो अख़्तियार कयो वञे हा त उहो थिया। ॿियो उन खां पोइ हाणे अचूं था इन ते त PTI जंहिं तरीक़े सां टकराव वारे तरफ़ वधे थी त उन मां साफ़ नज़र पियो अचे त हुननि जो फोकस जेको आहे उहो जंहिं शइ ते आहे उहो इहो आहे त मुल्क जे अंदरि कंहिं बि तरह सां हालतूं ख़राब थियनि, विगोड़ वारी सूरत हाल पैदा थिए ऐं उन विगोड़ वारी सूरत हाल में
केरु केतिरो इंतिहा जो क़दम खणी सघे थो उहो ॿिन्ही पासनि खां एक्सपीरियंस थिए, एक्सरसाइज थिए। इमरान ख़ान जीअं पाण उते कंटेनर ते जॾहिं खेसि खांसि हिकिड़े सहाफ़ी पुछो त तव्हांजे हिन सां जेकॾहिं मार्शल लॉ लॻी वञे त हुन चयो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए, मूंखे छो था ॾेॼारियो या मूंखे हिन सां ॾेॼारियो न, को फ़र्क़ु कोन थो पए। त जॾहिं उनजो इहो हुजे त हिनजो मतिलबु इहो थियो त मुल्क में जेकॾहिं मुल्की सलामती जे नाले ते आख़िरी जेको एक्सट्रीम अटेम्प्ट हूंदो उहो इहो ई हूंदो त जमहूरी अमल जेको आहे सो कंहिं बि तरह सां पटड़ी तां लही सघे थो। तव्हां जेका ॻाल्हि करियो था गवर्नर राज जी, उहा गवर्नर राज जी जेका आहे उन में हिकिड़ो त आइन जे अंदरि आर्टिकल 149(1) जेको आहे उहो मौजूदु आहे, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत खे के बि डायरेक्शन्स ॾेई सघे थी कंहिं क़दम खणण जे लाइ, ऐं उहा उन जे लाइ पाबंद हूंदी। पर हिते पंजाब जे अंदरि ऐं KPK जे अंदरि ॿई हुकूमतूं वफ़ाक़ी हुकूमत जे जेकॾहिं चवण में न आहिनि ऐं उहे डायरेक्टिव्स जेके आहिनि क़बूल नथियूं कनि, त पोइ वरी ॿी जेका सूरत हाल आहे उहा आहे त सदर जेको आहे उहो जेकॾहिं ॾिसे त कंहिं बि सूबे जे अंदरि का एमरजेंसी जहिड़ी सूरत हाल आहे ऐं का अहिड़ी सूरत हाल आहे जेका कंट्रोल में नथी अचे ऐं हुकूमत सूबाई जेका आहे उहा उनखे कंहिं बि तरह सां निभाए नथी सघे, त उन लाइ आर्टिकल 232 आहे जंहिं तहत गवर्नर जेको आहे सो एक्सरसाइज करे सघे थो। पर उन में बि वरी अञा हिकिड़ी क्लाज़ आहे त उन में बि वरी उन जी मंज़ूरी जेका आहे अप्रूवल जेको आहे उहो 10 ॾींहंनि जे अंदरि हाउस मां वठिणो पवंदो ऐं ॿिन्ही हाउसिस मां, यानी सूबाई पार्लियामेंट मां बि थिए ऐं वफ़ाक़ी पार्लियामेंट मां बि थिए, तॾहिं सूबे जे अंदरि एमरजेंसी लागू थी सघे थी। मौजूदा वक़्त में गवर्नर राज जो लागू करणु इंतिहाई ॾुखियो बणिजी चुको आहे 18वीं तरमीम खां पोइ। तंहिंजे करे इहे सभु शयूं जेके थियनि थियूं उनजो अल्टीमेटली जेको वञी नतीजो निकिरंदो उहो इहो थींदो त सदर त जेको आहे सो PTI जो आहे, सदर कंहिं बि तरह सां अहिड़ो को एक्शन खणंदो कोन। वफ़ाक़ी हुकूमत डायरेक्ट जेकॾहिं हली थी वञे पार्लियामेंट जे अंदरि ऐं उतां हाउस मां जेकॾहिं इहो मंज़ूर थी कराए त ॿिन्ही सूबनि जो वफ़ाक़ सां टकराव थो थिए ऐं ॿिन्ही सूबनि जे वफ़ाक़ सां टकराव जे नतीजे में का बि जेका आहे सा प्रेसिडेंट खां उहो घुर था कनि त उहो सूबनि जे अंदरि एमरजेंसी नाफ़िज़ करे, त उहो आउं नथो सम्झां त सदर जेको आहे सो अहिड़े क़दम ॾांहुं वेंदो। ऐं नतीजे में छा थींदो, नतीजे में हिते वरी जेको हिकिड़ो डेडलॉक पैदा थींदो, उन डेडलॉक जी शिकिल में तव्हां वरी कोर्ट ॾांहुं रुजू कंदो ऐं उहा कोर्ट जेका आहे थी सघे थो कहिड़ो बि को क़दम खणे, पर जेके हाणे ॾींहं वेझा था थींदा वञनि उन ॾींहंनि जे वेझे अचण सां सूरत हाल मूंखे वधीक थोरी ख़तरनाक लॻे थी। जेकॾहिं इन तरह सां तव्हां वॾो मॉब ॿई पासनि खां पंजाब मां बि ऐं KPK मां बि सरकारी अमलदारी सां गॾु जेको आहे सो खणी करे जेकॾहिं वफ़ाक़ जे हदुनि में दाख़िल थींदो त टकराव जी सूरत हाल जेका पैदा थींदी उहा PTI वर्सेस गवर्नमेंट न हूंदी, बल्कि उहा सूबा वर्सेस वफ़ाक़ थी सघे थो जेकॾहिं उन में सूबाई हुकूमतुनि जा अमलदार शामिल आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी मशीनरी शामिल आहे, वेंदे जेकॾहिं उन में कंहिं बि तरह सां उन जी मुख्य लीडरशिप जेकॾहिं वज़ीर आला ऐं मुख्य वज़ीर जेकॾहिं उहे शामिल आहिनि, तॾहिं बि इहा सूरत हाल ॾाढी ख़राब थींदी। छाकाणि त मिसाल तौरु हिकिड़े KPK जो वज़ीर आला जेकॾहिं उहो KPK मां उनखे लीड करे सूबाई वज़ीर आला वफ़ाक़ जे हदुनि में दाख़िल थिए त वफ़ाक़ वटि केॾी बचंदी सूरत हाल, यानी हू या त उनखे गिरफ़्तार करे, जेकॾहिं गिरफ़्तार करे त हिकिड़े सूबे जो वज़ीर आला गिरफ़्तार कयो थो वञे वफ़ाक़ी हदुनि में, त इहा ॾाढी सूरत हाल जेका आहे उहा ख़तरनाक थींदी, जंहिंजा लामहला नतीजा जेके आहिनि उहे ॾाढा ख़राब निकिरी सघनि था। जी इज़हार पाण जेकॾहिं एंड सीन ते अचूं ऐं ख़ासि तौर ते जेका हलंदड़ नवंबर जे महीने में अहम मुक़ररी आहे उनखे डिले छो थो कयो वञे जॾहिं एॾो सारो क्राइसिस आहे ऐं ॿीहर इमरान ख़ान लॉन्ग मार्च शुरू करे रहियो आहे। ज़ाहिर आहे त उनजो मक़सदु जेको आहे उहा अहम मुक़ररी आहे, बज़ाहिर त उहा इलेक्शन, पर असल में इनसाइड जेको आहे उहो आहे अहम मुक़ररी जे हवाले सां। तव्हां कीअं था सम्झो त हिन अहम मुक़ररी खे डिले थियण में के इंटरनेशनल कंस्पायरेसी आहे, इंटरनेशनल को लिंक्स आहे, प्रेशर आहे? ताज़ो चाइना जो बि दौरो प्राइम मिनिस्टर कयो आहे, हिन खां अॻु में चीफ ऑफ आर्मी स्टाफ घणो वक़्तु अॻु में अमेरिका जो बि दौरो करे चुको आहे। तव्हां ही कीअं था सम्झो ही डिले छो कयो पियो वञे? मां सम्झां थो त डिले नथो कयो वञे, पर इहो हिकिड़ो टैक्टिस थी सघे थो त नालो जेको आहे एतिरो क्लोज़ टाइम में अनाउंस कयो वञे जो थोरनि ई ॾींहंनि में पोइ जेका हुनजी हलफ़ बरदारी हूंदी आहे उहा थी वञे, ताकी जेको अनाउंसमेंट आहे ऐं हलफ़ बरदारी आहे उन विच में को वॾो गैप न हुजे,
जंहिं गैप खे इमरान ख़ान ऐं उनजी पार्टी एक्सप्लॉइट करे सघे थी, छाकाणि त इमरान ख़ान जी पार्टी खुलियल नमूने इन मामले ते ॻाल्हाए थी, तनक़ीद करे थी ऐं पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ ॾिए थी ऐं उन्हनि जो ख़्यालु आहे एसी ताईं हुननि चयो आहे त इहो मामिलो 6 महीननि लाइ मुलतवी कयो वञे ऐं आम चूंडुनि खां पोइ करायो वञे। त इन्हनि ॻाल्हियुनि मां ज़ाहिर आहे त हू हिकिड़ो एहतियात जो ईअं खणी सम्झो रस्तो अख़्तियार कनि पिया। बाक़ी हिन मामले खे रोकणु मां नथो सम्झां पीटीआई जे वस जी ॻाल्हि आहे, छाकाणि त इन में हिकिड़ो वॾो पहलू इहो बि आहे त पीटीआई ख़ुदि बि जेतिरियूं दावाऊं कयूं ऐं जेतिरो पब्लिक में स्ट्रीट पावर हुन ॾेखारण जी दावा कई, उहा जलसनि जे हद ताईं त रही, वोटनि जे हद ताईं बि रही, पर धरणनि में उन्हनि खे उहा क़ुवत उन्हनि जी नज़र न आई आहे जेका तमामु वॾो को इफेक्ट विझी सघे। ॿिए तरफ़ फ़िलहाल वफ़ाक़ी हुकूमत बि पूरे एहतियात खां कमु वठी रही आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त हीअ जेके पिंडी जो रोड बंदि करे वेठा आहिनि माण्हू, इन्हनि खे हितां हटाइण वफ़ाक़ी हुकूमत, रेंजर्स ऐं पुलिस जे लाइ को वॾो मसइलो आहे, पर फ़िलहाल हू घणो लॉ एंड ऑर्डर जो मामिलो ख़राबु नथा करणु चाहिनि, पर डेफिनेटली हिकिड़ो मरहलो ईंदो जंहिंजो इशारो अॼु राणा सनावला ॾिनो आहे त पोइ हू सख़्तु क़दम बि खणी सघनि था। उन में ख़दशो इहो आहे त का रतो छाण थिए जंहिंजो ज़िक्र मुख़्तलिफ़ सियासी अॻवान बि कंदा रहनि। मां इहो थो सम्झां उन जे नतीजे में जेकॾहिं रतो छाण थिए थी, सख़्तु क़दम खयो वञे थो, उन जे नतीजे में छा एमरजेंसी डिक्लेयर करे सघिजे थी, कुझु ॿियो को अहिड़ो अची सघे थो ऑप्शन, उन जे नतीजे में छा थींदो? ॾिसो, इमरान ख़ान जी जेका सियासत आहे न, पाण जी जेका सॼी गुफ़्तगू कयूं था, बेस करे थी उन इमरान ख़ान जी सियासत जी, छाकाणि त नैरेटिव त हिन वक़्तु बदकिस्मती चओ या ख़ुशकिस्मती चओ इमरान ख़ान जो ई हले पियो न, ॿियो नैरेटिव त को आहे कोन। शहबाज शरीफ़ ऐं राणा सनावला वटि कहिड़ो नैरेटिव आहे, या बिलावल ज़रदारी वटि कहिड़ो नैरेटिव आहे जे पार्टी जे हिकिड़े सीनियर अॻवान वञी इमरान ख़ान सां जो एतिज़ाज़ सां मुलाक़ात कई आहे, हुनजी सपोर्ट कई आहे ज़ाहिरी तौरु, ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर खे चयो अथऊं त इस्तीफ़ा ॾे छाकाणि त हू सख़्तु बयान थो ॾे। सो नैरेटिव त आहे इमरान ख़ान जो, इन खे पाण खे ज़हन में रखणो पवंदो ऐं सम्झणो पवंदो। हाणे इहो जेको नैरेटिव आहे ऐं इहो जेको मामिलो आहे, उन जे नतीजे में इमरान ख़ान हिकिड़ो माहौल क्रिएट कयो आहे जंहिंजो इन्फ्लुएंस मीडिया ते बि आहे, जंहिंजो इन्फ्लुएंस सोसाइटी ते बि आहे। पर तव्हांखे इहो छो थो विसरी वञे त मए में बि उहो ई इमरान ख़ान हो ऐं उहे उन जा माण्हू हुया, ऐं पोइ तव्हां ॾिठो त सिजल थिए ताईं मामिलो हिकिड़े पासे थी वियो हुयो। सो मूंखे नथो लॻे त को एॾो वॾो को माहौल क्रिएट थींदो। हीअ हिकिड़ो ख़ौफ़ ॾियारण जी कोशिशि थी कई वञे, अनसर्टिनिटी क्रिएट थी कई वञे त जीअं माण्हू इन प्रेशर में अचनि। इन में वॾो क्रेडिट इमरान ऐं उनजी प्रोपेगेंडा मशीन जो आहे, छाकाणि त हू कंहिं बि ग़लति ॻाल्हि खे बि एॾो प्रोपेगेट कनि था जो उहा माण्हुनि खे सच लॻे थी। इहो ई सबबु आहे जो असां इहो चवंदा रहिया आहियूं त हुनजी टेंडेंसी जेका आहे उहा डेमोक्रेटिक न आहे, हुनजी टेंडेंसी जेका आहे उहा समहाउ फस्तायत वारी आहे। भले हुनखे अवाम जी मोट ज़रूरु हुजे, पर दुनिया में केतिरा ई अहिड़ा लीडर रहिया आहिनि जेके वॾा पॉपुलर अवामी रहिया आहिनि, मिसलुनी आहे, हिटलर आहे, ॿिया माण्हू आहिनि, पर बेसिकली उहे डेमोक्रेट न हुआ पंहिंजे मिज़ाज में। सो ही वन पार्टी रूल ऐं इन क़िस्म जी सोच खणी अॻियां अची रहियो आहे। हिन जो इज़हार बि कनि था, सूबनि खे ई नथो मञे, आइन खे ई नथो मञे, कानून खे ई नथो मञे, पार्लियामेंट खे नथो मञे, हाणे नथो मञे सियासत जे। त अहिड़ी सूरत हाल में हिन माण्हूअ पंहिंजो हिकिड़ो जेको प्रेशर क्रिएट कयो आहे पंहिंजे मुख़्तलिफ़ टैक्टिस सां, ऐं ॿियो रुगो टैक्टिस सां न, जेके इंटरनल पावर्स जेके मैटर कनि था उन्हनि जे अंदरि बि हिकिड़ो वॾो हल्को आहे जेको हिन जी हिमायत करे थो। इहो ई सबबु आहे जो हिन जे इन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि जे बावजूदि जेके पाण खे कंहिं महिल ॼण ईअं लॻे थो त इमरान ख़ान अचानक को ची गवेरा थी वियो आहे, इहो जेको सभु कुझु करण जे बावजूदि हू फबी थो वञे, उनजो सबबु इहो आहे त जिन कॉरिडोर्स वटि ताक़त आहे हिन मुल्क जी मामलनि खे हलाइण जी, उते इमरान ख़ान जी समहाउ सपोर्ट मौजूदु आहे जेका शायदि 1 दिसंबर खां पोइ बरक़रार न रहे। जी इनाम साहब, जीअं इज़हार साहब चयो त अञा ताईं इमरान ख़ान जी हिकिड़े कार्नर खां सपोर्ट मौजूदु आहे, पर असां ॾिसूं था FIR जे मामले ते त FIR जे मामले ते उहा सपोर्ट असांखे किथे बि नज़र नथी अचे। इन खां पहिरें मैनेज थींदो रहियो आहे, पर FIR वारे मामले मां सम्झणु खपे त इमरान ख़ान जी आस्ते आस्ते उहा जेका सपोर्ट आहे उहा ख़तमु थी रही आहे। इमरान ख़ान जी फॉलोइंग ऐं अल्टरनेटिव जेको नैरेटिव आहे, कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि, उनजो अञा ताईं को अल्टरनेटिव नैरेटिव कोन था ठाहे सघनि। इहा इज़हार जी ॻाल्हि सही आहे त नैरेटिव जेको आहे हिन वक़्तु इमरान ख़ान जो हले थो। तव्हां सम्झो था त ईंदड़ जेकॾहिं सेप्टेंबर में ई इलेक्शन थिए थी पई, इहो नैरेटिव जेको इमरान ख़ान जो आहे उहो जेकॾहिं सस्टेन करे वञे थो त पोइ इलेक्शन जा नतीजा उहे कीअं तव्हां सम्झो था त उहे कंहिंजे हक़ में ईंदा?
शकील मूंखे लॻे थो त इहे नैरेटिव इन जो घणो वक़्तु न हली सघंदो ऐं ॿी शइ जेका आहे उहा इहा आहे त उन ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई DGISI ऐं DGISPR उन खां पोइ हिकिड़ी शइ काफ़ी वाज़े नज़र अची वई त हुननि जे इदारे जे अंदरि इंटैक्ट डिसीशंस जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं उहे इंटैक्ट डिसीशंस जेके आहिनि फ़ैसिला जेके बि उन्हनि मज़बूत उहे कया आहिनि उन्हनि ते ई हू पाबंद रहंदे करे ई सभिनी शयुनि खे फेस कनि था पिया डर जेका मिले थी पई उनजो सबबु ॿिया बि केतिरा ई थी सघनि था उन में इंटरनेशनल जेको आहे सो फोर्सिस जो या के ॿियूं थी सघनि थियूं मुदाख़लतूं हुजनि जंहिंजे करे थिए जंहिंखे ऐं 21 तारीख़ ते जेको सऊदी जो वली अहद अचे थो पियो उन सां बि कनेक्ट करे सघिजे थो त किंग अब्दुल्ला जेको अचे पियो थो त तव्हांखे यादि हूंदो त लास्ट टाइम जेका किंग सलमान जी किंग सलमान त लास्ट टाइम जेका मलेशिया में हुई हिकिड़ी हिननि कॉन्फ्रेंस सॼी जेका जंहिंमें तुर्की मलेशिया ऐं पाकिस्तान बि शिरकत पे कई जंहिंमें इमरान खान जी उन वक़्त में हुकूमत हुई ऐं यकदमि उहो डिसीशन चेंज थी वियो मुंहिंजे ख़्याल में 19 फेबरवरी हुई लास्ट ईयर जी 2019 जी ऐं उहो हिन जे पाकिस्तान जे दौरे करण खां पोइ उहे फ़ैसिला तब्दील थी विया हुया त मूंखे हाणे बि ईअं थो लॻे त हिन जे दौरे सां हिते काफ़ी के शयूं जेके आहिनि उहे सेटल थी सघनि थियूं ऐं उन सां का न का ॿाहिरों को अमल दख़ल थी सघे थो पर इन सां गॾोगॾु आउं सम्झां थो त जेका अॻे थोरी घणी इमरान खान जी सपोर्ट हुई उहा कमज़ोर न रुॻो थी आहे बल्कि उहा मुकमिल तरह ते बेक थियणु शुरू थी वई आहे ऐं उनजे बेक थियण जो ई सबबु आहे त हींअर जेके जेके ही डिमांड्स करे थो पियो उन्हनि डिमांड्स तां इमरान खान ई विदड्रा करे पियो थो अॻी धुर विदड्रा कोन थी करे यानी हिन जेका FIR चई बज़िद हुयो त ही 3 नाला अचणु खपनि उहे न आया FIR थी वई ही बज़िद हुयो त मुंहिंजे लॉन्ग मार्च जे ऐलान करण खां अॻु में इलेक्शंस जो ऐलान थियणु खपे इलेक्शंस जो ऐलान न थियो ही बज़िद हुयो त भला आउं इस्लामाबाद ताईं पहुचां उन्हनि हदुनि में दाख़िल थियां त उन खां पोइ जेको आहे को अहिड़े क़िस्म जो ऐलान थी वञे उहो बि न थियो मीटिंग्स थियूं राब्ता थिया वेंदे उन खां पोइ जिन खे ख़राब नालनि सां सॾे थो उन्हनि सां बि हिन जा राब्ता थिया उन्हनि सां बि कंहिंजे मार्फत जेको आहे सो ॻाल्हियूं थियूं उन जे बावजूद बि को बि मामिलो हल न थियो त इन जो मतिलबु इहो थियो त उहो इदारो पंहिंजे फ़ैसिलनि ते कारबंद आहे ऐं उन फ़ैसिले जे पुठियां बेज़रूर के न के हिकिड़ा हूंदा पावरफुल जेको आहे सो उहे इंटरनेशनल फोर्सिस हूंदा जिन जो उन सां तालुक़ु हूंदो उनखे इन सां कनेक्ट करे सघिजे थो त पेंटागोन में चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमर जावेद बाजवा जेॾीमहिल जंहिंखे पाण सां गॾु वठी वियो त उहो स्ट्रांग कैंडिडेट थी सघे थो जंहिंजे करे ई फ़िलहाल ही यकदमि नालो बि अनाउंस कोन पिया था कनि ऐं उहो जॾहिं थी वियो ऐं ऐन मुमकिन आहे त हींअर बि जेका पोज़ीशन आहे जेकॾहिं सूरत हाल ख़राब थिए थी त उन वटि ई कमांड आहे जेको हिन सॼे मामले खे मलियामेट करे सघे थो या तॾां वेड़ करे सघे थो ऐं उहो जेको आहे सो थी सघे थो त पोइ उन सां सभई मामला जेको आहे सो हल थी वञनि जेको इमरान खान जी ख़्वाहिश आहे त कमर जावेद बि न हुजे यानी चीफ खे बि हटायो त ही हुकूमत बि वञे ऐं सभु हलिया वञनि त या त ईअं आहे त ख़ुदि इमरान खान उन ई गेम जो हिसो आहे जंहिं गेम जा के ख़्वाहिशमंद आहिनि त इन्हनि सां गॾोगॾु सभु वञनि ई वञनि पर हू सॼो टोटल डेमोक्रेटिक सिस्टम जेको आहे उहो बि हलियो वञे त मूंखे त ईअं थो लॻे त किथे ईअं न थिए त उहो सभिनी खे खणी ऐं गॾु पाण बि हलियो वञे ऐं पोइ इलेक्शन्स काफ़ी टाइम ताईं ईंदड़ 2 सालनि ताईं मुमकिन आहे त पोइ न थियनि त मूंखे त ईअं बि सूरत हाल नज़र अचे थी जेकॾहिं सूरत हाल ख़तरनाक विगोड़ तरफ़ जेकॾहिं वधे थी त उनजो इहो ई अल्टीमेट हूंदो जी नाज़रीन हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो प्रोफेसर इनाम भट्टी साहब वीर जी कोहली साहब इज़हार सुमरो साहब तव्हां टिनी महिमाननि जी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई